बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। प्यारा साथियों, प्यारा दोस्तों, ॿुधंदड़ तव्हांजी ख़िदमत में सलाम। रुस्तम जो किस्सो उमेद त तव्हांखे पसंदि ईंदो हूंदो। 4 क़िस्तूं असां रुस्तम जे किसे जूं पेश कयूं आहिनि। अॼु हुन जी आख़िरी क़िस्त आहे जेका तव्हांजे ख़िदमत में पेश कयूं पिया, ऐं इंशाअल्लाह हिन खां पोइ अञा वधीक बहितर किसा तव्हांजे ख़िदमत में पेश कंदासीं। कल्ह असां चौथी किस्त पढ़ीसीं। चौथी किस्त में तव्हांखे ॿुधायोसीं त जेको रुस्तम हुयो सो रुस्तम कंहिं दुश्मन मुल्क ते शिकार कंदे ऐं ओॾे वियो हलियो, उन हद में वञी पहुतो। पोइ उतां जे बादशाह खे, रुस्तम त मशहूरु हो, रुस्तम खे हुन महिमान करे पाण वटि रहायो। हुयुसि दुश्मन मुल्क जो, पर रुस्तम जी पहलवानी जो क़दुरु करे हिन रुस्तम खे पाण वटि महिमान करे रहायो, पाण वटि रहाईंसि। पोइ उन जी धीअ हुई तहमीना नालो हुयुसि। रुस्तम जी नज़र जीअं हुन ते पई त रुस्तम खे ॾाढी पसंदि आई। वरी छोकिरी बि हिन खे ॾिठो। पोइ बादशाह बि रुख इन्हनि जो ॾिठो, पंहिंजी धीउ जो, रुस्तम जो रुख ॾिठो। पोइ बादशाह ऐं रुस्तम ऐं छोकिरीअ जी रज़ामंदीअ सां बादशाह हिन जी शादी कराई। पर इहो आहे त हुयो हिन जे दुश्मन मुल्क जो हो बादशाह। हाणे हिनखे इहो पियो थिए त जेकॾहिं मां घरवारी खे वठी वेंदुसि त मूंखे चवंदा त तूं दुश्मन मुल्क सां मां शादी करे आयो आहियां। उन जे करे हिन पंहिंजी घरवारी खे न चाहींदे बि उते माइटनि में छॾियो ऐं पाण पंहिंजे मुल्क ॾे अचिणो हुओ। पोइ मोकिलाइण महिल हिन ज़ाल खे हिकिड़ो तावीज़ ॾिनो त हाणे मां वञा थो पंहिंजे मुल्क, अलाह ख़ैर करे औलाद थींदो, पुट थिए या धीउ थिए, जेको बि थिए, उन खे हे तावीज़ ॿधजे। रुस्तम घर वारी खां मोकिलाए ऐं रुस्तम पंहिंजे मुल्क मोटी आयो। कंहिंखे ख़बर न पई त का रुस्तम शादी कई आहे। किसो कोता 9 महीननि खां पोइ हुनखे पुटु ॼाओ। ॾाढी ख़ुशी थी। रुस्तम वारा मुहांडरा, हर शइ रुस्तम वारी। नालो रखियईंसि सोराब पुट जो। उहो तावीज़ जेको रुस्तम ॾेई वियो हुयुसि, उहो तावीज़ बि हुनखे ॿधई ऐं सोचई त पीउ खे ख़बरचार ॾियां। पोइ हिन रुस्तम ॾे न्यापो मोकिलियो, पर हिन इहो चयो त जेकॾहिं मां रुस्तम खे ॿुधाईंदसि मूंखे पुटु ॼाओ आहे त रुस्तम सॼी उमिरि जंगियूं कयूं आहिनि। रुस्तम चाहींदो त जहिड़ो मां आहियां तहिड़ो मुंहिंजो पुटु हुजे। थी सघे थो रुस्तम मूंखां पंहिंजो पुटु वठी वञे, मूंखे त ओॾे कोन वठी वेंदो, छो जो मां दुश्मन मुल्क जी आहियां। सो मता उन खे वठी वञे। तंहिंजे करे हुन अटकल कई, रुस्तम ॾे न्यापो मोकिले त तोखे ॿारु थियो आहे पर धीउ। रुस्तम ख़ुशि थियो, पर ज़ाहिर आहे जेका पुट वारी ख़ुशी हुअसि, ऐं थी सघे थो पुट जो ॿुधाइनि था त रुस्तम ओॾे वञे बि। धीउ वारी थियसि, शुक्र कई, मतिलबु ओॾे वियो कोन। हेॾां सोराब पालना शुरू थी सोराब जी। आख़िर सोराब अची 15 सालनि जो थियो। सोराब 15 सालनि जो जवान थियो। उहे साॻा पीउ वारा शौक़, साॻो पीउ वारियूं दिलेरियूं। पोइ हुयो त हिननि जो दुश्मन मुल्क न, ईरान जो दुश्मन मुल्क हुयो। पोइ जेको अफरासिया बादशाह हो, उन अफरासिया बादशाह हिन खे लश्कर जो सिपाह सालार करे ऐं चई त तूं ईरान वञ, ईरान असांखे ॾाढो तंग कयो आहे, मूंखे तो में खूबियूं ॾिसण में अचनि थियूं, तूं ईरान वञ, तूं ईरान फतेह कंदे। हिन खे इहा ख़बर हुई। हा, हिन पंहिंजे माउ खां पुछियो हिकिड़े ॾींहुं त मां हिते जेके बि आहिनि, मूं ॼाणो त केरु आहे कोन, न मोह मुहांडरो, न दिलेरी, न ताक़त। मां पंहिंजो पीउ बि न ॾिठो आहे, मूंखे ॿुधाए त मुंहिंजो पीउ कहिड़ो आहे। मां हिनखे ॿुधायो त भाउ तुंहिंजो पीउ आहे जेको सो रुस्तम पहलवान जेको आहे, उहो तुंहिंजो पीउ आहे। त जॾहिं बादशाह हिनखे ईरान पे मोकिलियो त हिन खे ईरान जी लड़ाईअ खां वधीक हिनखे इहो हुई शौक़ु हुयो त मां पंहिंजे पीउ सां वञी मिलां। 15 साल मां पंहिंजो पीउ न ॾिठो आहे, मां वञी पंहिंजे पीउ सां मिलां। माना उहा ॼण हिनखे हुई। बाक़ी हिन जी लड़ाईअ ते दिलि न पई चे त मां बाबे जे मुल्क सां वञी जंग कयो। बादशाही हुकुम हुयो ऐं इहो ई हिनखे तरीक़ो हुयो पंहिंजे पीउ सां मिलण जो। पोइ जॾहिं ईरान जे हद में पहुतो, उते हिकिड़ो नंढड़ो क़िलो हुयो।
हिफ़ाज़ती क़िलो हुयो, हिन उन ते चढ़ाई कई, उन ते कब्ज़ो कई। पोइ उतां जो जेको हाकिम हुयो उन जी धीउ हिन सोचियो त जेकर मां उन सां शादी कयां, क़िले ते कब्ज़ो कई, क़िले ते कब्ज़ो कई। पोइ हुन चयसि त ठीकु आहे, मां तुंहिंजी शादी कराईंदुसि। रातो रात में हू पंहिंजो सामान सड़ो, जेके माल मिल्कियत उहा वफ़ादार नौकर पाण पंहिंजी धीउ, हुनखे ख़बर हुई उन क़िले में का ॻुॾियूं सिरंगूं हुयूं, उन ज़रिए हू उतां निकिरी हलिया विया। हिननि खे ख़बर ई न पई। हेॾां ईरान जो लश्कर, ईरान खे ख़बर पई त दुश्मन मुल्क जो लश्कर आयो आहे सरहद ते। बादशाह न्यापो कयो रुस्तम ॾे। रुस्तम सदाईं अॻवानी कंदो हो। रुस्तम खे जो न्यापो मिलियो त रुस्तम सदाईं जंग जो कोॾियो, पर हिन जंग ते रुस्तम जी दिलि न पई थिए। रुस्तम बसि ॼण चए पियो त जेकर जंग ते न वञा, जेको कासिद हिन ॾे आयो उनखे बि हिन 9 ॾींहं रहाए छॾियो, 9 ॾींहं रहाए छॾियो। पोइ आख़िर 9 ॾींहं में हुनखे इहो चई त यार मुंहिंजी दिलि नथी थिए, अलाए छो त इन जंग ते जेकर मां न वञा। हुन कासिद हिनखे चयो त हाणे हिकु त बादशाह जो हुकुम आहे, ॿियो इहो त हुननि जो जेको अॻवान आहे उहो 15-16 सालनि जो हिकिड़ो नौजवान छोकिरो। रुस्तम, तुंहिंजी बि हेॾी उमिरि थी आहे, सदाईं जंगियूं कई थी, सदाईं फतह कया थी, हे आख़िर में पाण खे लानताणो न ॾे, बादशाह बि नाराज़ थींदी ऐं माण्हू इहो चवंदा छोकिरे खां डिॼी वियो। पोइ रुस्तम मतिलबु हिकिड़ो मजबूर थी, इहो जो हुन तानो हुयुसि त रुस्तम मजबूर थी आयो बादशाह वटि। बादशाह खे जो हिन जो इंतज़ारु हुयो, बादशाह खे ॾाढी कावड़ लॻी। बादशाह ॾाढो रुस्तम खे घटि वधि ॻाल्हायो त तूं हाणे डिॾणो थी वियो आहे, पोड़ो थी वियो आहे, हीअं थी वियो आहे, हीअं। रुस्तम खे ॾाढो हिन दॿायो, सम्झो ॼण बेइज़ती रुस्तम जी हिन। रुस्तम जी जो बेइज़ती कई त रुस्तम कावड़जी वरी पंहिंजे मुल्क हलियो वियो। रुस्तम कावड़जी पंहिंजे मुल्क हलियो वियो। ईरान जा जेके अमीर हुया उन्हनि पाण में सलाह कई त हाणे रुस्तम खां सवाइ त जंग खटींदासीं कोन। बादशाह पंहिंजी तबियत वारो आहे, बादशाह जी तबियत अहिड़ी आहे जो रुस्तम जा हेॾा कम थियल आहिनि असांजे मुल्क जे लाइ, बादशाह हुनजो क़दुरु कोन कयो, थोरी ॻाल्हि ते हुनजी बेइज़ती कई अथई। पोइ हुननि बादशाह खे सम्झायो त बादशाह, रुस्तम खां सवाइ जेको आहे सो असां कोन खटे सघंदासीं, ऐं तूं रुस्तम खे नाराज़ करे छॾियो आहे, अहिड़ो को पहलवान आहे ई कोन जेको मुक़ाबिलो करे। पोइ बादशाह महसूसु कयो, बादशाह चयो त मूंखे तव्हां रुस्तम सां ठाह करायो। उहो वरी अमीर वज़ीर विया, उन्हनि वञी रुस्तम खे घणो कुझु सम्झायो, मिंथ मेड़ बि कयनि त पंहिंजो मुल्क आहे, हिन महिल पंहिंजे मुल्क ते आंच अची वई आहे, पंहिंजे मुल्क जी हिफ़ाज़त जो मसइलो आहे, बादशाह खे दरगुज़र कर तूं हल। बादशाह बि शर्मिंदो थियो। पोइ रुस्तम आख़िर आयो, रुस्तम उन लश्कर जी अॻवानी कई। जॾहिं ॿई लश्कर अची आम्हूं साम्हूं थिया, त हुनखे त छोकिरे खे इहो हुयो त माना हुनखे जंग करणी न हुई, इहो आहे त बादशाह जे हुक्म मूजिबि आयो, हूअं हिन जो ईरान अचणु थिए कोन पियो। हिनखे हुयो त मां पंहिंजो पीउ ॾिसां। पोइ मथे भित ते चढ़ी बीठो कोट ते, उतां बीह पंहिंजा जेके अमीर वज़ीर हुअसि उन्हनि खे चई मूंखे ॿुधायो त हिननि में रुस्तम कहिड़ो आहे, ॿुधायो त रुस्तम कहिड़ो। पोइ हुननि हिन सां कूड़ हुयो, हिनखे चवनि त रुस्तम आयो ई कोन, इन फौज में रुस्तम न आहे। हल, ॿिए ॾींहं ते जॾहिं जंग शुरू थी, पहलवान पहिरियों अकेला, पोइ वरी तलवार वारी जंग शुरू थींदी आहे त हेॾा सोराब निकितो, होॾां रुस्तम खे चवनि त तूं वञ। रुस्तम चयो हाणे उहो छोकिरो आहे, मां हिन छोकिरे सां छा विढ़ा, पर हाणे आयो आहे त ठीकु आहे। जॾहिं ॿई आम्हूं साम्हूं थिया, ॿिन्ही हिक ॿिए खे ॾिठो, रत जी छिक थी, ॿिन्ही हिक ॿिए खे ॾिठो, मुहांडरा हर शइ साॻी। अलाए छो रुस्तम जी बि दिलि न पई थिए त हुन सां विढ़ा, ऐं सोराब जी बि दिलि न पई थिए त मां हुन सां विढ़ा। रुस्तम हुनखे चयो बा तूं नंढड़ो आहे, ईअं सम्झण हाणे थंज छॾाई अथई, मां उमिरियूं आंदी जंग में, तंहिंजे करे बहितर अथई त तूं मोटी वञ। हो बि आख़िर रुस्तम जो ई पुटु हुयो, हुन बि इहो चयसि मुंहिंजी उमिरि खे न ॾिस, मां आयो आहियां विढ़ो। हिननि सां पाण में जंग कई, सॼो ॾींहुं जंग थी, पर हो हुनखे केराए, हो हुनखे केराए, फतेह न थी। राति थी वई, हो बि वापसि, अब हाणे वरी सुभाणे विढ़ंदासीं।
रात जो रुस्तम आयो, रुस्तम के रुगो सॼो मतिलबु इहो जंग वारो मैदान सोराब ख़बर त न त इहो मुंहिंजो पुटु आहे, पर मतिलबु इहो ॼण हिनखे अखियुनि अॻियां पियो अचे। पंहिंजे अमीरनि वज़ीरनि खे घुराए चई त यार मां बि जंगियूं कयूं आहिनि, पर मां हिन छोकिरे जहिड़ो पहलवान मां न ॾिठो आहे। मौत आहे, मौत मिलणो न आहे। मां जे न मरी वञा त बादशाह खे चइजो त इन छोकिरे सां ठाह करे बादशाह इन छोकिरे खे पंहिंजे फौज में आणे। इहो हूंदो त ईरान सदाईं कामयाबु हूंदो, न त ईरान खे फतेह इहो छोकिरो कंदो। ऐं होॾां सोहराब खे बीहाई हुई, सोहराब खे बीहाई हुई त मां बि हेॾो भेड़ो पहलवान मां न ॾिठो आहे। ॿियो ॾींहुं थियो, वरी आम्हूं साम्हूं थिया। पहिरियों वरी हिक ॿिए खे अची ॾिठुनि, पर वरी जंग त कहिड़ी हुई। हिकिड़ो दफ़ो रुस्तम केरायो सोहराब खे, सोहराब केरायो रुस्तम खे, ऐं सोहराब हुनखे तलवार हणी मारे पियो त रुस्तम चयसि त जंग जो उसूल इहो आहे, तो हिकिड़ी मारी आहे, जे ॿी मार त पोइ भले तूं मूंखे मार, पोइ तुंहिंजो हक़ु आहे, तूं अञा हिकिड़ी मूंखे मारी आहे। हुन उथारियसि, ॿीहर थी, ॿीहर में वरी रुस्तम सोहराब खे केरायो। उनखे बि पहिरियों दफ़ो जो केराई त हथु वठी वरी हुनखे उथारे। आख़िर जेॾी महिल टियों दफ़ो थियो त रुस्तम सोहराब खे केराए विधो। हुयो पोड़ो पर पहलवान त हुयो न, रुस्तम सोहराब खे केराए विधो। रुस्तम सोहराब खे जो केराए विधो त रुस्तम हुनखे ईअं गुर्ज़ हयो, रुस्तम हुनखे गुर्ज़ हयो, रुस्तम जो हुनखे गुर्ज़ हयो, हुनखे गुर्ज़ लॻो पेट में, किरी पियो। पर रुस्तम बि ॼण थधो थी वियो त भला मां हे छा कयो। हिते हो छोकिरो सोहराब जेॾी महिल किरियो जो त सोहराब चयसि त यार तूं आहीं त अलाए केरु, पर मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाई, मां जे न मरी वियुसि, पहिरियों त मूंखे इहो आहे त मूंखे सज़ा मिली आहे जो मां पंहिंजे पीउ जे मुल्क जे ख़िलाफ़ विहण आयो। मुंहिंजो पीउ रुस्तम हिन मुल्क ईरान में रहंदो आहे, मां उन जे ख़िलाफ़ विहण आयो आहियां, हीअ सज़ा मूंखे उनजी मिली। हिते रुस्तम जा कन उपड़ा थिया। वरी छोकिरे चयसि जेकॾहिं मां मरी वियुसि न ऐं मुंहिंजे पीउ रुस्तम खे ख़बर पई न त रुस्तम तोखां पलांदो ज़रूरु वठंदो। रुस्तम खे हिते पक थी त भला मुंहिंजो पुटु आहे। वरी हुन छोकिरे चयसि त मुंहिंजी ज़िरहल आहे, हुनखां जो रतु पियो वही, तकलीफ़ पई थिएसि, चई त मुंहिंजी ज़िरहल आहे। जीअं जो ज़िरहल अथईंसि त ॿांह ते हथु लॻुसि, तावीज़ बि सुञातईं। अड़े हे त मुंहिंजो पुटु। रुस्तम फ़को करे किरी पियो त भला पंहिंजो पुटु मां मारियो आहे, पंहिंजो पुटु मारियो अथमि। हिते ॿिन्ही हिक ॿिए खे ॿुधायो, ॿिन्ही हिक ॿिए खे ॿुधायो, ॿई लेटंदे हिक ॿिए खे भाकुर बि पातनि। सोहराब चयसि त बसि बाबा ॾुख न करे, हिकु कुदरत जो हुयो, असांखे मिलणो बि ईअं हुयो ऐं जुदा बि ईअं थियणो हो। अलाह कंदो क़यामत में गॾु हूंदासीं। पोइ हिननि खे किरंदे ईरानी सरदारनि जो ॾिठो त उहे आया, ॾिठनि त रुस्तम बि किरियो पियो आहे ऐं सोहराब बि किरियो पियो आहे। ख़बर पियनि त हे रुस्तम जो पुटु आहे, ख़बर पियनि त हे रुस्तम जो पुटु आहे। पोइ उते रुस्तम जो जेको न्याणो हुयो उन खे सुझे पियो त जेको बादशाह हुआ काउस असांजो ईरान जो, उन वटि हिकिड़ी मलम आहे जेका जादूगरनि ठाही। उहा अहिड़ी मलम आहे जो केॾो बि ज़ख़्म हुजे, केॾो बि ज़ख़्म हुजे त उनखे जे लॻंदी त उहो ज़ख़्म बि छुटी वेंदो, रतु बि बीह वेंदो। उहो तकड़ में भॻो बादशाह ॾे, बादशाह जे खेमे में आयो, बादशाह खे अची चई त मूंखे मलम खपे। इहो पुटु रुस्तम जो हुयो, उनखे धकु लॻो आहे, उनखे हणंदासीं त उनजो ज़ख़्म जीअं छुटे। बादशाह अञा ॾियण जी कई पई, पर दरबार में साज़िशूं हलंदियूं आहिनि, खोड़ अहिड़ा हुया जेके रुस्तम जे ख़िलाफ़ हुया। उन्हनि खे उते वारो मिली वियो। बादशाह खे चवनि बादशाह तूं हे छा थो करी, हे त अकेलो रुस्तम आहे, ॾिस हिन महिल बि तोसां कीअं कावड़िजी वियो, कीअं तोखे साह वेही पियो। हाणे जेकॾहिं पुटु गॾु बुसि पोइ त हे त ॿई पीउ पुटु गॾु बा त हे असांखे त वठी कोन ॾींदा। थी सघे थो बादशाह अॻिते हली ऐं तुंहिंजी हुकूमत ते न कब्ज़ो करे। बादशाह परमतड़ियो थी, बादशाह हुननि जी ॻाल्हियुनि ते जो लॻो, बादशाह हुननि जी ॻाल्हियुनि ते लॻो ऐं बादशाह चयो त न, मूं वटि जेको आहे त इहा मलम कान्हे। हुन घणो वीचारे मिंथू कयसि, पर हिन चयो त न, मूं वटि मलम कान्हे। बादशाह टुप जवाबु ॾेई छॾियो। बादशाह जवाबु ॾिनो, हे वीचारो उतां मोटियो हेॾां, सोहराब दम परवास थी वियो, सोहराब गुज़ारे। सोहराब जो रुस्तम जे अॻियां ई मरी वियो, मारींसि बि पाण। रुस्तम खे ॾाढो ॾुख थियो। पंहिंजा कपिड़ा फाड़ियईं, लटा कपिड़ा फाड़े
मथे ते उते ई वेही मथे ते मिटी हणण लॻो। पंहिंजे हथनि सां मां कयो आहे। हयाती मां मज़ो विसलियो, हयातीअ मां कक थी पियो। कहिड़ी पहलवानी कम जी, बड़ा पुट हुयो, पुट मां मारे विधो। ओ ख़ुदकशीअ जहिड़ो थी वियो। ॿियनि अमीरनि वज़ीरनि सम्झायसि, पंहिंजे पुट जो लाश पंहिंजे हुकूमत जे चया ज़ाबिलिस्तान ओॾे खणी आयो। ॾाढे मान शान सां पंहिंजे पुट जो लाश दफ़न कराई। उन ते वॾो हिकिड़ो कुबो ठाराई, छो जो पाण उतां जो हाकिम हुयो। वॾो हिकिड़ो कुबो ठाराई। सॼे मुल्क मां माण्हू रुस्तम खे चाहिनि पिया। ज़ालज़र अञा जेरो हो, रुस्तम वारो पीउ, ज़ालज़र ऐं रुस्तम सां गॾु हिन मातम में अची शरीक थिया। हाणे ही ॿई पहलवान केतिरा ई साल जंग खां बस करे वञी चुपड़ी करे वेही रहिया। हाणे जंगनि में हिसो न पिया वठनि। रुस्तम कुझु टाइम रखी पंहिंजा माण्हू मोकिलिया त हाणे वञो मुंहिंजे घर वारी खे वठी अचो। उनखे ख़बर पई आहे अलाए न त भला गॾिजी पोइ हाणे अफ़सोस वेही कयूं, मुंहिंजे घर वारी खे वठी। उनखे बि ख़बर कान आई। जॾहिं माण्हू वञी उते पहुता, ॿुधाइनि हुनखे त तुंहिंजो पुटु मारिजी वियो आहे, रुस्तम उन लाइ तोखे घुरायो आहे। जवान पुटु चई त भेण इहा मुंहिंजी ग़लती, मुंहिंजो ॾोह। असुल जे न मां पहिरें ॾींहं ई रुस्तम खे ॿुधायां हा त हे सोराब तुंहिंजो पुटु आहे त इहो मसइलो थिए ई न। मां पंहिंजो ज़ालाणो अकुल इस्तेमालु कयो त मतां मूंखां खसे वञे, पर जे ख़बर हुजेसि हा त पोइ त रुस्तम इन सां कोन विढ़े हा, न सोराब इन सां विढ़े हा। हा, वञी पुट खे वठी वञा हा, पीउ सां मिलायांसि हा। बसि ग़लती मुंहिंजी आहे, ग़लती मुंहिंजी आहे, ईअं सम्झ पंहिंजे पुट खे मां मारायो। इन में वीचारी सोच में दौस में हिकु पुटु मरी वियो, वरी पंहिंजी ग़लती यादि आयसि, सफ़ा खाइण पीअण छॾे बीमार थी पई। वॾा हिकमत तिबाबत ॾाढी थी, पर हीअ वीचारी पंहिंजी हिकु ग़लती यादि पई करे त मुंहिंजे ग़लतीअ सां मुंहिंजो पुटु मरी वियो। वरी नौजवान पुटु मुड़ुस जी जुदाई, मतिलबु उन में हीअ वीचारी न चढ़ी सा न चढ़ी वीचारी गुज़ारे वई। हा, हीअ वीचारी गुज़ारे वई। रुस्तम जो हाणे हेतिरा साल थियासीं, चुप कयूं, पंहिंजो वेठो हो घर, कनि जंग बंगिन ते बि न वञे, न पियो वञे। उन छा कयो, जो उहो बादशाह जो काउस बादशाह जो पुटु जेको हूंदो हो, उहो रुस्तम सां गॾु हूंदो हो। काउस बादशाह जो पुटु, उनजी सार संभाल रुस्तम कंदो हो। बादशाह हिनखे चयो त हाणे मुंहिंजे हिन पुट खे तालीम ॾियार। छो जो उहो जॾहिं हिनखे पुटु ॼाओ हो न त हकीमनि तबीबनि नजूमिन बादशाह खे चयो हो त बादशाह सलामत, हिन तुंहिंजे पुट जे ॼमण जे करे ख़ैरु न थींदो। हे तोड़े चङा कम कंदो, तोड़े ख़राब कम कंदो, पर नतीजा ख़राब निकिरंदा। चङो कंदो त बि नतीजो ख़राब निकिरंदो, बद कम कंदो त बि नतीजो ख़राब थींदो। बादशाह उन ॻाल्हियुनि खां डिॼी उन पंहिंजे पुट खे रुस्तम जे हवाले करे छॾियो। उहो छोकिरो रुस्तम वटि रहंदो। हाणे वॾड़ो जो थियो त बादशाह हुनजी तैलीम वग़ैरह जे लाइ हिनखे चयो। रुस्तम जो पंहिंजो पुटु मरी वियो। हाणे रुस्तम जो ईअं सम्झो सॼो आर उहो बादशाह जे उन पुट ते, उन में पंहिंजे सोराब खे ॾिसंदो हो बादशाह, उहो रुस्तम सॼो प्यार पंहिंजो उन शहज़ादी ते रखे। कुझु ई टाइम में शहज़ादो होशियार बि थी वियो, चालाक बि थी वियो। रुस्तम हिनखे चङी ऐं बुछड़ी जी तैलीम ॾिनी, हुकूमत हलाइण जा कम, जंगनि जा हुनर, बाक़ाइदे सभु इल्म सेखारियो। 15 सालनि जो थियो त रुस्तम उन छोकिरे खे वठी काउस बादशाह वटि वठी आयो, पंहिंजे उन जे पीउ वटि। 15 सालनि जो थियो त रुस्तम उनखे पंहिंजे पीउ वटि वठी आयो। हाणे साईं
बादशाह जो पुट हो, माना तख्त जो वारिस बि हुयो, वलीअत बि हुयो। रुस्तम अहिड़ो हुनखे तयारु कयो, छो जो हाणे हिन महिल सॼो प्यारु पंहिंजो पुट वारो बि हिन ते रखियो हुई, त माण्हू जहिड़ी रुस्तम जी नेकी कंदा हुआ, तारीफ़ कंदा हुआ न, तहिड़ी हाणे शहज़ादे जी पिया तारीफ़ कनि। बादशाह बि ॾाढो ख़ुशि थियो। बादशाह सॼे मुल्क में ख़ुशियूं ऐं तमाशनि करण जो हुकुम ॾिनो। उहे जशन ख़ुशियूं 7 ॾींहं हले। छोकिरो हो पंहिंजे पीउ सां 7 साल रहियो। पिणस बि 7 सालनि में हिनखे ॾिठो त हा बराबरि हाणे होशियार बि थी वियो आहे, अकुल वारो बि थी वियो। 8 साल बादशाह छा कयो, जो पुट जे कपिड़े ते हिकिड़ो दस्तावेज़ लिखाई, जंहिंमें हिकिड़े सूबे जी हुकूमत पंहिंजे पुट खे ॾिनी। सूबे जी हुकूमत, त मां हाणे ॾिठो आहे हे बराबरि हुकूमत हलाइण जहिड़ो आहे, बादशाहीअ जे लाइक़ु आहे। पंहिंजे ईरान में हिकिड़े सूबे जी हुकूमत हिनखे ॾिनी। हिकिड़े ॾींहुं सोदाबा राणी हिनखे पीउ सां गॾु ॾिठो। सुहिणो जवान पहलवान, बुत में मज़बूत, ॾाढो हिनखे वणी। बादशाह खे हिन चयो त तूं पंहिंजे पुट खे, तुंहिंजो पुटु आहे, पंहिंजे पुट खे चयो त अंदरि महल में अची पंहिंजी भेणुनि सां मुलाक़ात करे, उन्हनि सां रायल मायल थिए। काउस पुट खे घुराए, चई त बाबा तूं आयो आहे, महल आहे, महल बि तुंहिंजो आहे, मुंहिंजो जेको ॿिया औलाद आहे उहे बि तुंहिंजा भाइर भेनरूं आहिनि, सो तूं महल में वञ, उन्हनि सां रायल मायल थी। हिनखे ॻाल्हि इहा न वणी। हिन सम्झो त बादशाह अञा को मुंहिंजो इम्तिहान थो वठे। हिन बादशाह खे चयो त बादशाह सलामत, महिरबानी करे मूंखे तव्हां ॾिनी आहे हाणे हुकूमत, सो उन जे लाइ ज़रूरी आहे त मां हाणे आकिल, इल्म वारा, अमीर, पहलवान, मां उन्हनि जे कचहरियुनि में वेहां त अञा बि सिखां। ज़ालुनि जे कचहरी मां मूंखे छा थींदो, ज़ालू को मूंखे अकुल सेखारींदियूं छा। पर साईं जे तव्हां नाराज़ था थियो, तव्हांजी मर्ज़ी जी इहा आहे त मां हाज़िर आहियां। बादशाह इहो जवाबु ॿुधी ख़ुशि थियो, चई त ॿियो फिक्र न कर, वञ बसि रुॻो पंहिंजे भेनरुनि खे ॾिसी अच। उते उन राणीअ जो, बादशाह जी ज़ाल जी, पर हिन छोकिरे जी त माउ न हुई न, उते उन राणीअ जो हिकिड़ो नौकर हुयो, ख़ासि राज़नि वारो, हाला भाई हुयो। बादशाह उनखे हुकुम ॾिनो त वञ शहज़ादे खे हुरम मां घुमाए अच। हिन वीचारे खे को बि शक कोन, हे वियो महल में अंदरि। हे सिधो हिनखे वठी वियो राणीअ जे कमरे में। राणी हिनखे सम्झाए छॾियो। हे जीअं वियो त हुन दर जो पर्दो जो परे कयो त ॾिठई साम्हूं राणी वेठी। राणीअ जो मुंहुं जो हिन ॾिठो त हिन जो साहु सुकी वियो, सम्झी वियो त हिन मां मूंखे ख़ैर न थी। हिन मां मूंखे ख़ैर न थी। जंहिं जाइ में हिनखे वठी आया, सुठी सिंगारियल कमरो हो, सिंगारियल, मुश्क अंबर जी ख़ुशबू पई आई, फर्श ते चीनी ज़रफ़्त विछाया पिया, ख़ूबसूरत बानियूं हिन जे पेरनि में सोन ऐं रुपया पिया उछलाइनि, राग जो आवाज़ पिया आयो। साम्हूं आहे सौदाबा राणी जेका हुजे, उहा बि ॻह ॻठा ढकियूं, शाही सोनो तख़्त हुजे, उन ते वेठी, वार खोले छॾियईं,
ॿिन्ही पासे पई लड़केसि, तख़्त जे ॿिन्ही तरफ़नि खां बाननि जूं कतार हुजनिसि, उहे वरी सोनियूं छटरियूं हथनि में खयूं बीठियूं, सोनियूं छटरियूं हथनि में राणीअ जे मथां खयूं बीठियूं। परतो जीअं जो खुलियो त हे त वीचारे जीअं नज़र हुन ते पई त हे त बीही वियो, पर हूअ डुकी अची शहज़ादे खे खणी भाकुर विधी, शहज़ादे खे भाकुर विझी मुंहं ते अखियुनि ते चुमी ॾियण लॻसि। हिन सोचियो त न, हीअ माउ वारी मोहबत न आहे, हे जेको मूंसां मिले थी न, माउ जो मिलणु ॿियो आहे, खणी वेगी पर माउ त आहे, पर हे माउ वारो मिलणु न आहे। हीअ जेको मूंसां भाकुर थी पाए, जेको मूंखे चुमियूं थी ॾिए न, ही माउ वारी चुमी न आहे, हीअ ख़ुदा जे क़ाइदे जे ख़िलाफ़, ही शैतानी हरकत आहे, माउ वारी मोहबत न आहे। हा, रुस्तम सां गॾु रहियो, रुस्तम हिनखे सम्झायो, हिन उते ई चयो त मूंखे पंहिंजूं भेनरुनि ॾे मोकिलियो, हिनखे वरी मोकिलियो होॾे, हुननि सां वेही हिन चङी कचहरी कई, पर सौदाबा जो हिनखे ॾिठो भाकुर बाकुर पातईंसि, पर हिनखे हुन वठ जो न ॾिनो त हीअ ॻोझ वझ करण लॻी, त जेकर ॿियो दफ़ो बि हिनखे पाण वटि घुराए। हिन बादशाह खे चयो त बादशाह जे तूं मुंहिंजी सलाह वठी त पंहिंजे शहज़ादे खे हिन हुरम जे कंहिं अमीरज़ादी सां खणी तूं पहिराए, त औलाद थींदुसि, तूं बि पीढ़ीअ में औलाद ॾिसंदे, पोटा ॾिसंदे ख़ुशि थींदे। मां वञा थी, वञी जेके बि अमीरनि वज़ीरनि चङनि जूं जेके बि छोकिरियूं आहिनि उहे वञी थी घुरायां, गॾु थी कयां, पोइ शहज़ादो पाण अचे, अची चूंडे हिकिड़ी सां शादी करे, शादी त उही करणी अथसि। काउस त हलंदो ई पंहिंजे ज़ाल जे चवण ते हो, उन चयसि त ठीकु आहे, तुंहिंजी सही ॻाल्हि आहे, भला शादी त करणी अथसि, जे असांजी मर्ज़ी सां करे त उहा बहितर आहे, अजाइज़ वञी किथे ॿिए हंधि करे। पाण पुट खे सॾे उन बारे में सम्झाई त मां तुंहिंजी शादी थो करायां, शादी थो करायां, तुंहिंजी माउ बि हीअं चयो आहे, हिन बि हीअं चयो आहे, सो तुंहिंजी मां शादी थो करायां। हिन चयसि त बाबा जेका तोखे वणे न उहा चूंडे मूंखे पहिराए, मूंखे क़बूल आहे, बाक़ी एॾे वञण ते मुंहिंजी दिलि नथी थिए, मूंखे थो चई त तूं वञी पसंदि कर न, तो मां अंदरि कोन वेंदुसि, तूं पाण वञ, जेका तोखे वणे उहा मुंहिंजे लाइ तूं कर, मूंखे क़बूल, अंदरि मां कोन वेंदुसि, मुंहिंजी दिलि नथी थिए। बादशाह हिन जी उन ॻाल्हि खे सम्झी न सघे, हे अंदरि वञण खां छो थो लाराए, अणॾिठी शादी बि करे थो। हा, बादशाह चयसि त ठीकु आहे बाबा, पर मुंहिंजी सलाह मञ त तूं अंदरि वञ, पंहिंजी ज़ाल जी तूं पाण चूंड कर। राणी बि वेठी आहे, उहा बि तोखे उन्हनि जे बारे में ॿुधाए। हिन वीचारे घणो नटायो, पर बादशाह हिनखे मजबूर कयो, साॻे ई नौकर सां गॾु हिनखे अंदरि रवानो। नौकर वरी बि हिनखे सिधो हिन जे कमरे में, राणीअ जे कमरे में वठी आयो। जीअं ही कमरे में अंदरि टपियो त उहा तख़्त ते वेठी, तख़्त तां लही ऐं हिनखे ॿांह खां वठी खणी मथे तख़्त ते विहारियईं, हिनखे तख़्त ते विहारे पाण वेठी हेठि ॿाहूं ॿधी ऐं हेठि वेही, हिनखे ईअं ॿाहूं ॿधी हेठि वेही। पोइ हिन छा कयो, जो 12 सुहिणियूं छोकिरियूं अमीरनि वज़ीरनि जूं अॻ ई न घुराए छॾियूं, उहे घुराई हिन जे अॻियां। हे वीचारो हिजाब खां कंधु मथे ई कोन पियो करे, ऐं छोकिरियूं उहे बि त हाणे बादशाह जो पुटु आहे, वली अहद आहे, त उहे बि वीचारियूं कंध हेठि कई वेठियूं, त बसि जंहिंखे क़बूल कंदो त असांखे करणी पवंदी उन सां, उहे बि वीचारियूं हुन ॾे कोन पई निहारे सघनि। माना न हिन मथे ॾिठो, न छोकिरियुनि हिनखे ॾिठो, हे वीचारो कंधु हेठि कई वेठो हुजे। कुझु घड़ी खां पोइ हिन छोकिरियुनि खे चयो त तव्हां वञो, राणी चयनि छोकिरियुनि खे त वञ, पाण अकेली हो बि वेठो हुजे, पाण अकेली हिन वटि वेही रही। हिनखे चई त ॾे ख़बर आहे हिन छोकिरियुनि मां का तोखे पसंदि आई? हाणे छा कई, जो हिकिड़ी हिकिड़ी जो नालो वठी हुनजो हिकिड़ो न हिकिड़ो ऐब हुनखे ॿुधाईंदी, फिलाणी जेका आई उहा फिलाणे वज़ीर जी धीअ अथई, पर उन में उहा अखि खां थोरी काणी अथई, फिलाणी जेका आई उहा फिलाणे सोनारे जी धीअ आई, पर उनखे थोरो पेर में मटक अथई, मिसाल अहिड़े हिसाब सां माना हर हिक जा ऐब ॿुधाईंदी हुई।
ऐब जो ॿुधाईंसि त हिनजी बि दिलि खटी थी पई। हाणे घुरायूं बि पाण अथई, वरी पाण बि ऐब पई थी ॿुधाए त हिनजी दिलि बि खटी थी, पर चुप कयूं वेठो पियो ॿुधे। हिते हिन छा कयो जो पंहिंजे मुंहं तां निकाब पासे करे हिन जे अॻियां बि चवण लॻसि त बराबरि इन में अजब कोन्हे जो तूं सिज पंहिंजे अॻियां ॾिसी ऐं चंड खे धिकारी। जंहिं मूंखे हिकिड़ो भेरो ॾिठो आहे न, तंहिंखे कंहिं ॿिए जी सूंहं अखि ते नथी पए। पर जेकॾहिं मूंसां दोस्ती रखण जो कंदे न त मां तुंहिंजी शादी पंहिंजे धीउ सां कंदसि। जेसीं हूअ पूरी उमिरि जी थींदी तेसीं तो वटि बानी वांगुरु रहंदी, पोइ भली तूं हुन सां शादी कजां, छो जो मुंहिंजी धीउ आहे नंढी। पर इन विच में तूं मूंसां दोस्ती रख त मां ॾाढी ख़ुशि थींदसि। बादशाह खे बि चवंदीसि, बादशाह मुंहिंजे चवण में आहे, बादशाह बि तुंहिंजो ॾाढो ख़्यालु कंदो, मां बि तोखे साह वांगुरु भाईंदसि, जेको घुरंदे तोखे मिलंदो। बेहिजाब थी ऐं हिन खे ईअं वेझो अचण लॻी। शहज़ादे जो मुंहुं चिड़ खां ट्रामे वांगुरु ॻाढ़ो थी वियो, शर्म खां अखियुनि मां हिन खां ॻोढ़ा वही विया। दिलि में चई त बादशाह में जे महलनि में रुॻो हलंदियूं आहिनि साज़िशूं, कूड़। हिन चयो त जेथो मां हिन खे को ॻाल्हि हुजां, को दड़को हुजां, त हीअ वञी बाबे खे कूड़ करे दाह ॾींदी ऐं बाबो हिन जी ॻाल्हि ते एतबार कंदो। तंहिं करे तरस फ़िलहाल त हिन सां हिन जो औंत ला। हिन खे चई ठीकु आहे, भला मां तुंहिंजी धीउ सां शादी करण जे लाइ तयारु आहियां। हिन चयसि पोइ इहा त ॾाढी भली ॻाल्हि आहे, पर हाणे भलाई करे इहा ॻाल्हि कजां ॿुझी, छो जो मां तोखे पंहिंजी माउ वांगुरु थी भायां। माना ॿई पासा पई ॻाल्हि करे। हा, हिन खे हे उथी हे हिन खां मोकिलाए ॿाहिरि हले। सौदाबा दिलि में चयो त जीअं मां थी चवां, जे न हे ईअं न कंदो त बसि त मां बि कान कंदसि। मूंखे जेके टोणा फोणा करणा हूंदा उहे कंदसि, मां हिनखे रीझाईंदसि। पर जे थो मूंखे धिकारे त मां बि बादशाह जा कन ईअं भरींदीमांसि, अहिड़ो पुछड़ो कंदीमांसि। हिन काउसा सां ॻाल्हि कई त शहज़ादो जेको आहे त हिन ते राज़ी थियो आहे, मुंहिंजी धीउ ते। सो अॻ जा ई धीउ, हाणे भेण त कोन थिएसि हा न, अॻ जा ई हुनजी धीउ ई, माना हिन राणीअ जी बि हिन मां न ई, अॻ जा ई धीउ ई। काउस हिन खे केतिरो ई खज़ानो पंहिंजे धीउ जे ॾाज लाइ ॾिनो त ठीकु आहे तूं ॾाज कर। हिन खे त धीउ सां शादी त मिड़ई पई करे न, हिन खे हुई पंहिंजी। सो हिन खे जेका बि हुन ॻह मिल्कियत ॾिनी, बादशाह ॾिनसि, हीरा जवाहर मिसाल जेको ॾिनईंसि, हिन दिलि में चयो त जेकर इहो मां सभु ॾियां शहज़ादे खे, शहज़ादे जी दिलि वटि पाण वटि घुरायां। वरी हिनखे हिन भेरे जो घुराई त हिन भेरे हीअ सफ़ा बेहिजाब थी हिन खे चई त जेकॾहिं शहज़ादा ॻाल्हि ॿुध, मूंखे धिकारींदे न त मां हीअ बादशाही बि फुराईंदीसि ऐं मुंहिंजे रिथ सां सिज चंड जी रोशनी बि न ॾिसी सघंदे, अहिड़ो क़ैद कराए छॾींदीसि। ॾिठो त बड़ा हीअ त सफ़ा हाणे बेहया लॻी पई आहे, जेतिरो तो मां नरमी कयां हीअ त हदूं टपंदी थी वञे। कावड़ में सफ़ा बाहि थी वियो। हिन खे चई त मां कीअं नेकीअ जो रस्तो छॾे पंहिंजे पीउ लाइ निमक हराम थियां, मां बाबे जो निमक हराम थियां न। जेके तूं जेके मूंखे ॾस थी ॾे, मां ईअं कयां त माना मां बाबे जो निमक हराम थियां न। हा, तूं छो अहिड़ी बेशरम ऐं बुछड़ी थी आहे? हा, तूं छो अहिड़ी बेशरम ऐं बुछड़ी थी आहे? मां त तोखे पंहिंजी माउ वांगुरु थो सम्झां, बाबे जी ज़ाल आहे, मां त तोखे पंहिंजी माउ वांगुरु थो सम्झां, तूं छो अहिड़ी बुछड़ी थी आहे? ईअं चई हिनखे चिड़ में भरिजी ॿाहिरि निकिती। हे जीअं ॿाहिरि निकितो, आबा सौदाबा राणी वठी दाऊं करण लॻी। दाऊं, घोड़ा घोड़ा कपिड़ा फाड़े पंहिंजे गलनि ते, ईअं न मायूं न वॾा छॾींदियूं आहिनि, गलनि ते
ओ बाक़ाइदे ईअं हणी पंहिंजे गिटनि ते रहंडा विझण लॻी ऐं दाहूं अहिड़ियूं पई करे जो हिन जूं ते महल में त छा पर महल जे ॿाहिरि गिटियुनि में बि दाहूं पई वञनि एॾियूं हिन वठी दाहूं कई। काउस बादशाह दरबार में वेठो उन जे कन ते आवाज़ पियो उहो तख़्त छॾे वठी हुरम में भॻो। जीअं आयो अंदर दाहूं हिन जी पियो ॿुधे सिधो हिन जे कमरे में आयो। उन रड़ियूं करे चयसि तुंहिंजो पुटु कहिड़ो नाफ़रमान तुंहिंजो पुटु आहे मूंसां ज़ोर ज़बरदस्ती पियो करे। मां त हुनखे पंहिंजो पुटु पई सम्झां पर हे एॾो अंधो बेहया छा थो हिनखे। बादशाह जो ॿुधो फ़िलहालु ॻाल्हि ई न अहिड़ी कई त अकुल कमु कोन कंदो न जहिड़े तहिड़े जो ई अकुल कमु कोन कंदो। सो बादशाह कावड़ में हुन महिल पुट खे घुराई हिनखे चई त इहा त मूंखां ग़लती थी जो मां तोखे ज़ोर ई अंदरि मोकिलियो न त तूं चई पियो तव्हां अंदरि न वञ। मूंखे यादि आहे तूं पाण चई पियो पर हीअ जेका हिन महिल ॻाल्हि थी आहे इन में जे तूं ॾोहारी थी त मां पुट वारो हिसाब न कंदो साईं मां माराईंदुसि। हुन वीचारे घणा ई उज़र ॾिना सफ़ाई पेश कई पर हूअ साम्हूं हिन ते चढ़ी वई कूड़नि में तोहमतूं हणण लॻी। औरत जी मोहबत नफ़रत में जो तब्दील थी हो बाक़ाइदे रोए पिए अहिड़ो अहिड़ा हुनखे मुड़ुस खे ॿुधाए। नेठि बादशाह बि मुंझी पियो पुट सफ़ाई ॾे हूअ रोए बसि कान करे हुन ते इल्ज़ाम पई हणे। नेठि हिकिड़े विच वारे अमीर खे वेहारे उन खां हिननि फ़ैसिलो करायो। उन शहज़ादे जे हक़ में फ़ैसिलो ॾिनो त न ॻाल्हियुनि मां ज़ाहिर थो थिए त शहज़ादे जो ॾोह आहे। शहज़ादो बेक़सूर आहे जेको शहज़ादो ॻाल्हियूं करे थो ऐं हीअ ॻाल्हियूं राणी करे थी न शहज़ादे जो ॾोह आहे। हिते राणी फिकी थी कावड़ पर कावड़ अंदर में कावड़ वधियसि। ईअं कीअं मां हिनखे कीअं छॾींदसि तरस हितां बची वियो त वरी कीअं थी छॾियांसि। हिते बादशाह खे हिन वरी चयो त बादशाह सलामत हाणे हूअ त ॻाल्हि तव्हांखे मूं ते एतबार अचे कोन थो तव्हां मूंखे था कयो कूड़ो पर इहो आहे त उन ॾींहुं मूंसां जो न खेचल पियो करे मां किरी पियसि मुंहिंजो ॿार कचो किरी पियो आहे। बादशाह खे ॾाढी कावड़ थी। बादशाह चयो त बसि हाणे हीअं था कयूं सफ़ाईअ जे लाइ त केरु सचो केरु कूड़ो शहज़ादो सचो आहे या कूड़ो आहे शहज़ादे खे बाहि मां था हलराई। जे सचो हूंदो त बाहि मां टपी वेंदो कूड़ो हूंदो त सड़ी वेंदो। हाणे बि बलोचिस्तान में इहा रस्म हलंदी आहे। साईं बादशाही हुकुम थी वियो बादशाही हुकुम थी वियो त बाबा हाणे इन जे लाइ जेको आहे त हिनखे बाहि मां लॻाए पर बाहि में लंघंदा ॿई हो बि लंघे हो बि लंघे। अमीरनि वज़ीरनि बि चयो त साईं ईअं कीअं लंघंदा त ॿई बि लंघनि न बाहि मां शहज़ादो बि लंघे राणी बि लंघे। जे राणी सची आहे त छो थी ॾिजे साफ़ थी निकिरंदी ऐं शहज़ादो जेकॾहिं कूड़ो आहे राणी वारी ॻाल्हि सची आहे त पाणे शहज़ादो चए त हा मां बाहि तां टपंदुसि राणी चए त न इहा इहो ईअं। शहज़ादो चए जे बाहि जो जबल हूंदो न मूंखे चवंदो त मां उन ते बि चढ़ी वेंदुसि बणा हे जो लॻी पियो थो चवां हे हेॾो मां शर्म में पियो थो गुज़ारियां उन खां त उहो मरणु भलो आहे मरी वेंदुसि त मूंखे परवाह न आहे। हे जो हेॾो मूं ते हिन बोहतान हयो आहे उनजे लाइ मूं लाइ उहो भलो आहे भले बाहि जो जबल हुजे त मां वेंदुसि। बादशाह हुकुम कयो बाबा हाणे इन बाहि वारी ॼर जी सफ़ाई था कयूं। उठनि जा बाक़ाइदे कतारूं काफ़िला हज़ारे लॾूं काठियुनि जूं भरे आया वॾो मच थियो। ॿिनि जबलनि वांगुरु खणी ढिगू कयो हिकिड़ियूं हिकिड़े पासे ॾांहुं ॿियूं ॿिए पासे। उन्हनि ॿिन्ही जे विच में थोरी विथी हिकिड़े माण्हू जे मस लंघण जेतिरी छॾिया। पोइ उन काठियुनि खे कुझु वखर सुचियूं अहिड़ियूं हयनि त जीअं अॼु घासलेट या डीज़ल थो हारिजे त जीअं उहो काठियूं झटि भरनि।
जेडी मेरा काठिन जा हे जबल भरिया बिन मेलन जे पंध तां बाहि नज़र पई अचे एडो ढिग हुया बिन मेलन तां पई बाहि नज़र अचे बाहि जेॾीमहिल सफ़ा तव कयो त जेके वेझो माण्हू बीठा माण्हू सभु पोइ ते भॼी विया अफ़सोस बि कनि त हाणे बादशाह बणा ॾिस राणीअ जे चवण ते लॻी कहिड़ो पियो थो कमु करे पंहिंजो वलियत अथसि केॾो सुधरियल छोकिरो आहे माण्हू अफ़सोस पिया कनि शहज़ादे जी हालत मुक़रर टाइम ते शहज़ादो कफन वांगुरु अच्छा कपिड़ा ढके कारे घोड़े ते चढ़ी आयो बे सफ़ा निबूर कारो घोड़ो उन ते चढ़ी आयो न कंहिं सां ॻाल्हायई न कुझु पुछयई खिलंदो हेॾे हेॾे ॾिसी माण्हू ॾिसनि पिया खिलंदो अॻिते हली साम्हूं बादशाह वेठो हुजे पीउ खे वेझो अची पीउ खे चई त बाबा साईं मतां डिॼी इहा हुई रब जी मर्ज़ी मुंहिंजे मथे ते ख्वारी ऐं बदनामी जो जेको भार आहे न बाबा मां जेकॾहिं हूंदुसि बेगुनाह त मां हितां पार थी वेंदुसि ऐं जे हूंदुसि मां ॾोही मां तोसां आहियो आहे कूड़ जे मां ॾोही हूंदुसि त भा रब पाण ई मूंखे ख्वार ख़राबु कंदो पर मां उन रब जो शुकुर थो कयां जो हिन मूंखे हेतिरी हिमत ॾिनी आहे जो मां हिन बाहि खां बि डिॼा नथो हा सचो कूड़ो बि माण्हू बाहि खां डिॼे न मूंखे रब हिमत ॾिनी आहे मां बाहि खां कोन थो डिॼा मां सचो आहियां ईअं चई मच खे वेझो आयो मच जे वेझो अची हथ मथे खणी चवण लॻो त ओ मुंहिंजा रब तूं सभिनी जे हिमत आहे तूं सभु कुझु ॾिसींदो मूंखे ॾे हिमत त मां वञा हिन बाहि मां टपी ऐं मूंखे हिन शर्म ऐं ख्वारीअ खां बचाए जेको हिन मूं ते बोहतान हयो आहे माईअ जेके सॼण आहिनि उहे त सम्झनि था पर ॿिया आहिनि उहे त ईअं था चवनि त बणा अहिड़ो अंधो त मूंखे हिन शर्म ऐं ख्वारी खां बचाए ईअं चई दुआ घुरी ऐं पंहिंजो कारो घोड़ो खणी मच में उछलाई घोड़े समेत घोड़े खे छिक ॾिनी खणी मच में उछलाई जीअं हिन अंदरि बाहि में टपियो शहर मां ऐं मैदान मां ईअं रड़ निकिती माण्हू दाहूं अफ़सोस करण लॻा सभिनी जी नज़र हुजे बादशाह ॾुख बि हुयसि कावड़ बि हुयसि बादशाह जूं अखियूं कावड़ में भरिजी आयूं वात गारियुनि सां बि बादशाह जो चिरियो शहज़ादो पंहिंजो घोड़ो बाहि मंझां लंघाए ओ वञी पार चढ़े ॿाहिरि निकितो हा खिलियो पिए घोड़ो तोड़े सुवार अछनि कपिड़नि सूधो सही सलामत निकिरी आयो वार खे बि को नुक़सानु कोन पहुतो माण्हुनि खां दाह निकिरी वई तथा शहज़ादो बाहि मां लंघी आयो शहज़ादो बेगुनाह हुआ शुक्र आहे रब साईं जो ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि हिते ईरानी पंहिंजे बादशाह खे फिरी आया हा त बादशाह बसि छोकिरे साख ॾिनी न छोकिरो साफ़ आहे न छोकिरो साफ़ आहे माना राणी कूड़ी आहे हिन बोहतान बि त राणी हयो आहे न छोकिरो साफ़ आहे माना राणी कूड़ी आहे सो बादशाह हाणे उन खां सफ़ाई वठण जी ज़रूरत ई न आहे राणी खे मारा हाणे होॾां बादशाह खे ज़ाल ई होॾां पुटु हुयो बादशाह खे ॾुख बि थियो पर माण्हू सभु लॻे वकोड़िया त तूं पाण ॾिस तो पाण कयो आहे न तूं फ़ैसिलो बि तुंहिंजे साम्हूं भला जे पुटु मरी वञई हा त हा पुटु मरी वञई हा त हाणे तुंहिंजो पुटु बि जॾहिं साफ़ हिकिड़ो थियो आहे तुंहिंजो पुटु बि साफ़ थियो आहे त हाणे हिन जो हल इहो आहे त राणी खे मारा बादशाह हिननि खे चए त ठीकु आहे जीअं तव्हां चओ था मां ईअं हिननि सां हा कई पर बादशाह खे राणी खे मारण ते त न पई थिए पर होॾां पुटु हुयुसि हेॾां सभु जो हिनखे वकोड़े विया ईअं सम्झ ॼण बादशाह चरियो थी वियो बादशाह ॼण चरियो थी वियो हिते शहज़ादे सोचियो ॾिसे पियो त बणा बादशाह हींअर चिड़ बि अथसि बादशाह चिड़ में थो राणी खे माराए बाक़ी इहो आहे त बादशाह बि अॻिते हली पिशेमान थींदो सो शहज़ादो वरी बि अची बादशाह विच में पियो काउस खे त रुॻो बहानो पियो खपे त हे त माण्हू था मूंखे मजबूर कनि न त मां ज़ाल खे छो मारियां हाणे जंहिं ते इल्ज़ाम लॻो उहो ई अची वियो विच में पियुसि बादशाह खे मिली वियो बहानो
बादशाह चए सवाल जे तूं राज़ी आ त मां माफ़ थो कयां। अबा जे तूं राज़ी आ त मां माफ़ थो कयां। राणीअ जी जान बची वई। बादशाह जो अञा बि हिन ते राज़ थियो। शहज़ादे कुछ टाइम खां पोइ शहज़ादे महसूस कयो त राणी मुड़े कान थी। राणी अञा बि बादशाह जा कन भरे थी। हिन चयो त हाणे भला पीउ खे वेठो परेशान कयां, उन खां बहितर आहे त बसि हितां निकिरी वञ, हितां निकिरी वञ। न हिते हूंदुसि न वरी हीअ पई इहा कंदी। अॼु बाबो बि परेशान ऐं मूं लाइ बि पई थी खुआरी थिए, सो निकिरी वञ। पीउ खां मोकल वठी रुस्तम ऐं 12,000 जंगी जवान पाण सां वठी वॾो लश्कर तयारु करे लश्कर जो अॻुवाण थी ओ अफरासियाब बादशाह सां विढ़ण वियो, जंहिं सोराब खे मोकिलियो। शहज़ादो ऐं रुस्तम जी अॻुवाणी में फौज अफरासियाब खे शिकस्त ॾिनी, अफरासियाब खां खटियुनि। बादशाह चवनि त हाणे तव्हांजे खटियो आहे त कब्ज़ो न कयो, ठाव कयो, शर्त शुरू। शर्त शुरू त जेके थिया सभु शहज़ादे क़बूल कया, कागज़ ते सहियूं कयूं ॿिन्ही। रुस्तम वरी बि उतां मोटियो अची काउस खे ॿुधाईं त अफरासियाब खे असां शिकस्त ॾेई आया। पर काउस ॼण हिन जहान में ई न हो, हुनखे रुगो हुई पंहिंजे ज़ाल जी। रुस्तम खे चई त बसि रुस्तम जेको आहे त मुंहिंजे पुट खे ख़राब रुस्तम थो पियो करे, मुंहिंजे पुट खे ख़राब रुस्तम पियो थो करे। कावड़ मां पुट ॾे ख़त लिखियईं त तूं इन्हनि सां ठाह छो कयो आहे, जे खटियो अथई त तूं इन्हनि सां ठाह छो कयो। सुलह जा शर्त टोड़, उतां जा जेके सरदार आहिनि उन्हनि खे तूं मूं ॾे मोकिल, न त तूं पंहिंजो इन उहिदो जेको तोखे मां ॾिनो आहे इन पंहिंजे उहिदे खे छॾे। शहज़ादे चयो त शर्त त जेके हुया जाइज़ शर्त हुया उहे त भला मां मञिया आहिनि, उहे भञा कीअं। जे बादशाह जो तो हुकुम मञा, ठाह तो टोड़ियां, त हिननि वीचारनि बेगुनाहनि अमीरनि खे ईअं सम्झो त विझांदो बाहि में। जॾहिं ठाह बि कयो त मां हाणे ठाह तो टोड़ियां, भला ख़ुदा जे अॻियां मां कहिड़ो जवाबु ॾींदुसि। ऐं ठाह खां पोइ वरी हिननि सां मां जंग कयां त बि इहो ज़ुल्म आहे। जे उहिदो छॾे वरी दरबार में हली रहंदुसि त राणी वरी साॻा पई मूंखे अज़ाब ॾींदी, मां कीअं कयां। चौधारी मुश्किल ऐं मुसीबत फ्री आयसि। शहज़ादे चयो त न, जेको थींदो त थियणो हूंदो सो थींदो, बाक़ी इहो आहे त मां ठाह टोड़ींदुसि। मां जॾहिं हिननि सां ठाह कयो आहे शर्तनि ते, हिननि बि जॾहिं आमाना सदक न कई आहे त इहो ठाह टोड़ींदुसि। भले मुंहिंजो हुकूमत वञे हली, बाबो मूंखां हुकूमत खसे त भले खसे, पर न, मूंखां इहो पाप न थींदो, मां न टोड़ी। बसि मां हाणे ख़ुदा जी पनाह वरिती आहे, ज़मीन मुंहिंजो तख़्तो आहे, आसमान मुंहिंजो ताज आहे, मूंखे ॿियो कुझु बि न खपे। सिज लथो, सभावश जेको हुयो शहज़ादो उन पाण सां सभु सिपाही हिकिड़ा चूंडे उहे पाण सां खईं ऐं उतां लश्कर मां निकितो। बादशाह जो हुकुम थियो त न हिननि सां जंग करिणी आहे। रुस्तम वरी हुन सां जंग कई।
रुस्तम वरी हुननि सां ठाह करे जेको शहज़ादे ठाह कयो, रुस्तम वरी हुननि सां जंग कई। हिन जंग में रुस्तम अफरासियाब जे पुट खे मारे विधो। अफरासियाब पाण मुल्क मां भॼी वियो। रुस्तम चौधारी इलाइक़ा फतह कंदो कंदो सॼो इलाइक़ो पंहिंजे हथ में आंदई। 7 साल रुस्तम उन ते हुकूमत कई। 7 साल उते रहियो। दिलि में ख़्यालु थियुसि त पंहिंजे मुल्क वञे, दिलि में ख़्यालु थियुसि त पंहिंजे मुल्क वञे। रुस्तम उहा हुकूमत छॾे घणनि ॾींहंनि जी गैर हाज़िरी खां पोइ नेठि वरी पंहिंजे ॾे ज़ाबिलिस्तान में मोटी आयो। हे जीअं मोटियो, होॾा अफरासियाब बादशाह जेको भॼी वियो हो, उहो वरी पंहिंजो लश्कर वठी चीन वियो भॼी। उतां चीन जे बादशाह खां बि वतई फौज मदद लाइ। वरी हिन साॻियो पंहिंजे मुल्क ते कब्ज़ो कयो, पंहिंजो मुल्क जी काबू कई। मुल्क काबू करे ईरान ते वरी का करे आयो। इते हिनखे थियो त काउस, हिनखे बि ख़बर पए पई त काउस नथो पुट सां सही हले, नथो रुस्तम सां सही हले। तंहिंजे करे वञी उते जंग कया। ऐं सुभावश पंहिंजा माण्हू छॾे ॾिना। हुन अफरासियाब पंहिंजा माण्हू छॾे ॾिना। उन्हनि माण्हुनि ॻोल्हा करे उन्हनि खे शहज़ादो वीचारो हथ अची वियो, जेको शहज़ादो इन्हनि सां ठाह न पियो टोड़े। अफरासियाब वारनि सां पीउ जे चवण ते चई भले हुकूमत वञे त वञे, मां हिननि सां ठाह कयो आहे, हाणे हिननि सां जंग न कयां। पर हुन अफरासियाब जे माण्हुनि हिन शहज़ादो हथ अची वियो, हिन हुकुम ॾिनो त जिथे हथ अची वियो त हिनखे मारे, शहज़ादे वीचारे खे मारे। उन शहज़ादे खे हिकिड़ो पुट हुयो केक्सरू जे नाले सां। ईराननि जा नाला आहिनि केक्सरू जे नाले सां। उनखे जो ख़बर पई त शहज़ादो बि मारिजी वियो, त हिनखे थियो त मतां अफरासियाब खे ख़बर पई त शहज़ादे जो पुटु आहे। हिन उन जे डप खां फ़क़ीरनि जे हवाले करे छॾियो उहो छोकिरो। त भला पोइ बि जहिड़ो त हूंदो, त भला वञी किथे जबलनि में किथे जीअं फ़क़ीर वञनि था पिया त भला हिनखे पाण सां गॾु रहाईंदा, हिनखे पालींदा। केक्सरू जेको हुयो उन बि पंहिंजे पीउ वांगुरु वीचारे वॾियूं तकलीफ़ूं कयूं। ऐं हेॾा रुस्तम पंहिंजे ॿिए पुट सां गॾु, ॿियो पुट, शादियूं त घणियूं थियल आहिनि न, पंहिंजे ॿिए पुट सां गॾु हिमत ऐं बहादुरी जा कम करे केक्सरू खे, उन केक्सरू खे वरी वञी न ॻोल्हियो। केक्सरू खे वञी न ॻोल्हियो जेको फ़क़ीरनि खे हुननि ॾिनो, उन खे ॻोल्हे ईरान जे तख़्त ते अची विहारे त तूं आहे ईरान जे तख़्त जो वारस। छो जो काउस हाणे सफ़ा पोड़ो थी वियो हो, काउस सफ़ा पोड़ो थी वियो हो, हुकूमत हलाइण जो को ॾांहुं कोन हुयुसि, अमीर वज़ीर सभु बेज़ार थी विया हुअसि। उन जे करे रुस्तम हिनखे केक्सरू खे हथु करे अची ईरान जे तख़्त ते वेहारियो। बादशाह पाण गोशा नशीन थी वियो। रुस्तम हिनखे पंहिंजे तख़्त ते वेहारे पंहिंजे मुल्क वियो। पंहिंजे मुल्क वियो पोइ रुस्तम बि पंहिंजो जेको हुकूमत हुअसि उहा पंहिंजे पुट जे हवाले करे रुस्तम बि बाक़ी हयाती जा ॾींहं वञी अला अला करणु।